औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आई एम इनायत अली मलक। जीअं त असां सिंधी पढ़ूं पिया, सिंधी शाइर अदीब ग्रामर वग़ैरह पढ़ूं पिया, ऐं अॼु जो जेको टॉपिक आहे उहा हिस्ट्री ऑफ सिंध। हिन खे पढ़ण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ठीकु आहे। हाणे अचूं था डायरेक्ट टॉपिक ते, हिस्ट्री ऑफ सिंध। हाणे सिंध जेकी हिस्ट्री आहे उहा किथां खे स्टार्ट थिए थी। टॉपिक तमामु इंट्रस्टिंग आहे, तव्हां वीडियो ॾिसंदो तव्हांखे मज़ो ईंदो इन टॉपिक में। स्टार्ट किथां थी? इहा थी आहे 712 खां। 712 टिल 1843 में डिफरेंट टाइप ऑफ हुक्मरान आया, डिफरेंट टाइम्स में हुननि हुकूमत कई, ठीकु आहे। डिफरेंट टाइम ऑफ पीरियड में हुननि हुकूमत कई। असां इहो ई पढ़ंदासीं त कंहिंजे दौर में कंहिंजी हुकूमत आई, कहिड़े दौर में कंहिंजी हुकूमत आई, ठीकु आहे। अचूं था टॉपिक ते। इन 712 सिंध कंट्रोल ऑफ मुस्लिम आर्मी ऑफ मोहम्मद बिन कासिम। 712 में सिंध खे कंहिं फतह कयो? मोहम्मद बिन कासिम। कॾहिं? 712 में, ठीकु आहे। मुस्लिम हो मोहम्मद बिन कासिम। अचूं था, सवाल आहे त वाई डिड दिस हैपन, इहो कीअं थियो, छो थियो, छाजे लाइ थियो, कहिड़ी वजह हुई जो हिन माना अची सिंध ते, ॿिया मुल्क कोन हुआ, वञी वञी सिंध ते आयो। अचूं था इन जी हिस्ट्री ते पढ़ंदासीं। हिकु ॾींहुं छा थियो? श्रीलंका मां हिकिड़ो रूलर हो, ठीकु आहे। श्रीलंका मां ही माना ईअं सम्झो तव्हां, श्रीलंका कंट्री आहे, ठीकु आहे। श्रीलंका हिते पाणी आहे। श्रीलंका जो रूलर हो जेको, उन चयो त मां जेको आहे न हजाज बिन यूसुफ सां हिन जी का दोस्ती हुई, ठीकु आहे, थोरी घणी दोस्ती हुई। त हिन छा कयो, हिन श्रीलंका जेको रूलर हो उन पंहिंजी ॿेड़ी मोकिली। हिन ॿेड़ीअ में छा हो? हिन ॿेड़ीअ में गिफ्ट हुआ, गिफ्ट, ॿियो बि कुझु गुड्स वग़ैरह, ठीकु आहे, जो सामान हुयो हिन ॿेड़ीअ में। हाणे हिन ॿेड़ीअ या कंहिं मोकिले पियो? इहो मोकिले पियो हजाज बिन यूसुफ ॾे, ठीकु आहे। ऐं हजाज बिन यूसुफ केरु हो? हजाज बिन यूसुफ ॾे ही मोकिले पियो ॿेड़ी। हजाज बिन यूसुफ केरु हो? इराक जो गवर्नर हो उन टाइम ते। ही केरु हो? गवर्नर ऑफ इराक जो ही गवर्नर हो, ठीकु आहे। हाणे हीअ ॿेड़ी पई अचे सिंध ॾे पई अचे, हीअ ॿेड़ी अचे पई माना ईअं वेंदे वेंदे, सॉरी, हजाज बिन यूसुफ जा गिफ्ट खणी पई वञे। हाणे हीअ ॿेड़ी पहुती आहे अची सिंध ते। हीअ ॿेड़ी जेकी गिफ्ट खणी पई अचे इहा सिंध ते पहुती आहे। किथे पहुती आहे? दीबाल सिंध जो आहे हिकिड़ो शहर, पोर्ट ऑफ दीबाल। हीअ अची दीबाल ते पहुती। जीअं जो हिते सिंध जे इलाइक़नि में अची पहुती ॿेड़ी, तीअं ई जेको आहे इतां जा जेके लुटेरा हुआ, जेके चोर हुआ, जेके जंहिंखे चइबो आहे पेरिटीज़ डाकू, ठीकु आहे, पेरिटीज़ डाकू, इन्हनि ॿेड़ी ते हमिलो कयो। हिननि छा कयो? हिननि ॿेड़ीअ ते इन ते हमिलो कयो, ठीकु आहे। जेकी हजाज बिन यूसुफ जा गिफ्ट खणी पियो वञे, श्रीलंका जो रूलर हुनखे गिफ्ट मोकिले पियो। अब जीअं जो हिन ॿेड़ीअ ते जीअं हमिलो कयो ऐं इन्हनि डाकुनि सॼो सामान हजाज बिन यूसुफ ॾे जेके बि गिफ्ट हुआ उहा चोरी करे छॾिया। जीअं ई गिफ्ट चोरी थी आहे ऐं उन में कुझु मुलाज़िम हुआ, कुझु जेके बि माना हुन सां गॾु माण्हू बि हुआ, औरतूं बि हुयूं, चवनि था हिन में त हीअ गिफ्ट चोरी थी आहे। ऐं चोरी थियण खां पोइ हजाज बिन यूसुफ, श्रीलंका जे रूलर, इहा ॻाल्हि हजाज बिन यूसुफ ताईं पहुचाई त जेको आहे तुंहिंजा गिफ्ट ही जेके आहिनि चोरी थी विया आहिनि वग़ैरह, ऐं ॿियो सामान बि आहे। त हजाज बिन यूसुफ छा कयो? हजाज बिन यूसुफ छा कयो? राजा ॾाहिर ॾे, जेको उन टाइम श्रीलंका सिंध ते जेको आहे न हुकुमरानी इन जी हुई, राजा ॾाहिर जी, हिन जी हुकुमरानी हुई। त हजाज बिन यूसुफ छा चयो राजा ॾाहिर खे त जेके तुंहिंजे इलाइक़े में गिफ्ट चोरी थिया आहिनि न मुंहिंजा, हजाज बिन यूसुफ चयो जेके मोॾे श्रीलंका वारो रूलर मोॾे मोकिले पियो गिफ्ट, उहे तुंहिंजे इलाइक़े में चोरी थिया आहिनि ऐं इन्हनि खे तूं पनिश ॾे ऐं मूंखे गिफ्ट इहे सभु वापसि कर। त उन तां राजा ॾाहिर चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, मूंखे ख़बर न आहे उहा चोरी कंहिं कई आहे, ठीकु आहे। हाणे इहा ख़बर न आहे कहिड़ा डाकू आहे, सो इहे मां तोखे गिफ्ट कीअं वापसि ॾियां। हुन मां इन तां जेको आहे हिन चयो त बाबा पनिश कर पेरिटीज़ खे, फ्रीड द पेरिटीज़ एंड रिटर्न ऑफ द गिफ्ट, जेके बि माण्हू हुआ उन्हनि खे जेको आहे न फ्री कर, ठीकु आहे, ऐं जेको आहे गिफ्ट वापसि कर। त हुन तां हजाज बिन जेको आहे हजाज बिन यूसुफ खे जेको आहे जवाबु ॾिनई राजा ॾाहिर। जीअं जो राजा ॾाहिर हिन खे जवाबु ॾिनो त छा थियो? हाणे हजाज बिन यूसुफ सेंड मोहम्मद बिन कासिम टू अटैक द किंगडम ऑफ राजा ॾाहिर। त उते ई जेको आहे हजाज बिन यूसुफ छा चयो राजा ॾाहिर खे त जेकॾहिं तूं न कंदे त तोखे असां जेको आहे तुंहिंजे इलाइक़े ते हमिलो कंदासीं। ईअं सम्झो हीअ सिंध आहे, ठीकु आहे, हीअ सिंध आहे। त राजा ॾाहिर मोहम्मद बिन कासिम खे मोकिलियो। मोहम्मद बिन कासिम केरु हो? मोहम्मद बिन कासिम हजाज बिन यूसुफ जो भाइटियो हो।
मोहम्मद बिन कासिम हजाज बिन यूसुफ जो छा हो भाइटियो हो उनखे मोकिलियईं त बाबा वञ सिंध फतह करे अचु ऐं सिंध ते हमिलो कर राजा ॾाहिर ते हमिलो कर त हिन छा थियो हिन हमिलो कयो हमिलो कंहिंजे थ्रू कीअं चवनि था न मंझणियूं हूंदियूं आहिनि न जेके एज़ माना वॾा वॾा जेके पथर खणी उछालींदियूं आहिनि हिकिड़ी वॾा वॾा पथर खणी हितां खां ईअं माना छिके माण्हू वेंदा आहिनि वरी पोइ पथर उहे माना उन ते टेकंदा आहिनि उन्हनि थ्रू उन ते हमिलो कयो ऐं सिंध फतह कयईं हा मोहम्मद बिन कासिम अचूं था इहो कॾहिं पेश आयो ठीकु आहे हाणे टू अटैक द किंगडम ऑफ राजा ॾाहिर हजाज बिन यूसुफ पंहिंजे भाइटे मोहम्मद बिन कासिम खे मोकिलियो त अटैक कर राजा ॾाहिर जी किंगडम ते जेको आहे हजाज बिन मोहम्मद बिन कासिम अटैक कयो ऐं उहो अटैक माना कामयाबु थियो मोहम्मद अराइव्ड इन 711 AD ते एट दीबाल में अराइव थियो कॾहिं 711 AD ते दीबाल में मोहम्मद बिन कासिम अराइव थियो ठीकु आहे ऐं हुन ते हमिलो कयईं ऐं खटे वियो कंक्यूर्ड द रेस्ट ऑफ सिंध एंड साउथर्न पंजाब अप टू मुल्तान किथां खां वठी साउथर्न पंजाब खां वठी मुल्तान ताईं हिन जेको आहे न सिंध फतह कई अचूं था अॻिते हाणे इहो मोहम्मद बिन कासिम जो जेको आहे सिंध ते फतह कई कॾहिं कीअं 712 में 712 AD में मोहम्मद बिन कासिम सिंध फतह कई ठीकु आहे इहो 712 जेको आहे मोहम्मद बिन कासिम 712 खां वठी केसिताईं हुकूमत हली हिननि जी 313 सालनि ताईं हिननि जी हुकूमत हली 313 सालनि ताईं माना ईअं सम्झो त 712 खां वठी 1026 ताईं जेको आहे हुकूमत हली कंहिंजी मोहम्मद बिन जी आहे मोहम्मद बिन कासिम जी हजाज बिन यूसुफ जी हाणे अचूं था अॻिते जेको आहे सिंध उनखां पोइ आफ्टर मोहम्मद बिन कासिम खां पोइ केरु आयो पोइ गज़नवी आया सुमरा आया समा आया मुग़ल आया कलोड़ा तालपुर ब्रिटिश वग़ैरह ठीकु आहे हाणे अचूं त थोरो इनखे ॾिसूं त जेको आहे न केरु आया हाणे इहो 712 खां वठी जेको आहे 1026 ताईं इन मोहम्मद बिन कासिम जी हुकूमत हली वरी आई 1026 खां वठी वरी 1026 खां वठी 1050 ताईं जेको आहे न हुकूमत आई ठीकु आहे वरी अहिड़ी तरह जेको आहे 1050 खां वठी 1350 ताईं हुकूमत आई कंहिंजी समन जी वरी 1350 खां वठी हुकूमत आई 1520 ताईं 1350 खां वठी 1520 ताईं वरी 1500 जेको आहे 20 खां वठी 1551 जी इहो बि पढ़ूं था असां कंहिंजी हुकूमत आहे इहो तव्हांखे ॿुधायां थो हीउ थोरो लिखंदो ठीकु आहे 1551 ताईं वरी 1555 ताईं सॉरी 1520 खां 1555 वरी 1555 खां 1591 ताईं ठीकु वरी 1591 खां 1591 खां जेको आहे 1701 ताईं वरी 1701 खां वठी जेको आहे 1783 ताईं अहिड़ी तरह 1783 खां वठी 1943 ताईं ठीकु आहे वरी 1943 खां पोइ वरी ॿियनि जी हुकूमत आई हाणे अचूं त जेको आहे 26 खां जेको 1712 खां वठी 1026 ताईं कंहिंजी हली मोहम्मद बिन कासिम 1026 खां 1050 ताईं कंहिंजी हुकूमत आई 1026 खां गज़नविन जी हुकूमत आई ठीकु आहे हिन में केरु आहे गज़नवी 1050 खां 1350 ताईं सूमरा हिन में सूमरा आया ऐं 1350 खां वठी 1520 ताईं समा अहिड़ी तरह 1520 खां वठी 1555 अर्गोन हिन में अर्गोन आया ठीकु आहे वरी 15 हिन में डिफरेंट टाइप ऑफ जेको आहे न अची आहे जंहिंमें शाह अची विया तरखान अची विया इहे हिन में अची विया डिफरेंट रूलर वरी 1591 खां वठी 1701 ताईं जेको आहे हिन जी रही मुग़लनि जी हुकूमत हिन में मुग़लनि जी ठीकु वरी अहिड़ी तरह 1700 जेको आहे 1 खां वठी 1783 ताईं कलोड़नि जी हुकूमत आई अहिड़ी तरह 1783 खां वठी 1943 ताईं आख़िरी हुकूमत टालपुरनि जी हुई टालपुरनि खां पोइ जेको आहे 1943 में जेको आहे न अंग्रेज़नि टालपुरनि खां हुकूमत वरिती ठीकु हाणे अचूं था इन ते ई त हाणे मोहम्मद बिन कासिम जेको कनक सिंध कई 1026 में कई ठीकु आहे इन्हनि जी हुकूमत केसिताईं हली 1026 खां 1050 ताईं हली अचूं था नेक्स्ट पेज ते हाणे उन खां पोइ मोहम्मद बिन कासिम खां पोइ सूमरा आया सिंध ते सूमरनि जी हुकूमत केसिताईं हली सूमरनि जी 1050 खां 1351 ताईं सूमरनि जी हली ऐं इन में केरु हो टोम्ब ऑफ सुल्तान दोदो सूमरो रूल्ड ओवर सिंध ही केरु हो टोम्ब ऑफ सुल्तान दोदो सूमरो ठीकु आहे सिंध ते घणा साल हुकूमत कई 300 साल हिननि हुकूमत जेको आहे घणा साल कई 300 सालनि ताईं हिननि जी जेको आहे हुकूमत कई ऐं सूमरनि जे दौर जो जेको वॾे में वॾो जेको शाइर हो केरु पीर सदरुद्दीन
पीर सदरुद्दीन, मुंहिंजे ख़्याल में अॻे में वीडियो में मां ॿुधायो हुई तव्हांखे, पीर क्वेश्चन में हो MCQ जो आहे त पीर सदरुद्दीन जेको आहे सूमर जे दौर जो वॾे में वॾो शाइर थी जो गुज़रो आहे। अहिड़ी तरह उन खां पोइ आहे सम जी हुकूमत किथां काटी आई? सम जी हुकूमत आई 1350 खां 1520 ताईं। ठीकु आहे, उमेद आहे तव्हां बोर न थींदा हूंदो, छो त तमामु इंट्रस्टिंग टॉपिक आहे। इन खे थोरो माना जीअं जेतिरो असां हुनखे सम्झंदासीं स्टेप बाय स्टेप एतिरो सम्झ में ईंदो, न त तव्हांखे थी सघे थो तव्हां माना जेको आहे न तकड़ में शुरू में पढ़ो ऐं टेस्ट में विचा सवाल अची वञनि, त हीअ लाज़मी आहे त सूमरनि जे दौर जो शाइर पढ़णो आहे। सम जो कहिड़ो हो? ठीकु, हाणे जो समा 1350 खां 1520 कंहिंजी हुकूमत आई? समन जी हुकूमत आई। टोम ऑफ जाम निज़ामुद्दीन समो रोल्ड ओवर, हीअ कहिड़ो? जाम निज़ामुद्दीन चई न समन ते रोल कई। घणा साल? 175 साल हिननि जी हुकूमत हली समन जी। ठीकु आहे, ऐं समन जे दौर जो जेको वॾे में वॾो शाइर कहिड़ो? काज़ी कादन। इहो तव्हांखे मां लास्ट वीडियो में ॿुधायो हुउमि त काज़ी कादन जेको उहो शाइर हो जंहिंजो अधु अरसो अरगोननि में निकिरियो आहे। इहो पोइ हिते सवाल आयल आहे टेस्टनि में त उहो कहिड़ो शाइर आहे जंहिंजो पोयों हिसो जेको आहे अरगोननि जे दौर में? त इहो काज़ी कादन हो जंहिंजो अधु हिसो समन में ऐं अधु हिसो अरगोननि में। हिन जो वॾे में वॾो शाइर कहिड़ो? काज़ी कादन। ठीकु, हाणे 1520 ताईं हिननि जी हुकूमत हली। वरी 1520 खां वठी 1551 मेनी रूलर ऑफ सिंध ते अची विया। हाणे जंहिंमें चवंदा आहिनि शाह बेग बची विया, अरगोन बची विया। ठीकु आहे, जीअं शाह अरगोनन थी वियो, मिर्ज़ा तिरखान थी वियो, ETC, इहे डिफरेंट टाइप ऑफ इहे छा आहे रूलर 1520 खां 1591 सिंध ते आया। अहिड़ी तरह मुग़ल, हाणे मुग़ल कॾहिं आया? मुग़ल आया सिंध ते 1591 खां 1701 में मुग़ल आया। ठीकु, हिननि जे दौर में हिकु मुग़ल आया। हाणे मुग़ल एम्पायर कहिड़ो? अकबर कनक्वेड एम्पायर, अकबर सिंध कनक्वेड कई। ठीकु आहे, मुग़ल अकबर इन जेको ऐं इहो कॾहिं 1591 में इन जेको आहे न कई फित सिंध। त वरी उन खां पोइ आयो, हाणे ॾिसो जेको आहे मुग़लनि जे जेको आहे इन खां पोइ कंहिंजो दौरु आयो? उन खां पोइ आयो कलोड़नि जो दौरु। कलोड़नि जे दौर में 1701 खां वठी 1783 ताईं। कलोड़नि किथां जेको आहे न कैपिटल, कलोड़नि छा कयो? कलोड़नि छा कयो? कैपिटल कयो हैदराबाद खे सिंध जो। त इहो सवाल अची सघे थो पॉइंटर्स में त बाबा जेको सिंध खे कंहिं हैदराबाद कंहिंजे दौर में कैपिटल थियो? त उहो थियो कलोड़नि जे दौर में जेको आहे कैपिटल थियो 1701 खां वठी 1783 ताईं कलोड़नि जो दौरु हलियो। ऐं कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर कहिड़ो? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंजो नालो तमामु अञा ताईं आहे, शाह अब्दुल लतीफ़। इहो छा आहे? कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो जेको आहे न शाइर थी गुज़रियो आहे, शाह अब्दुल लतीफ़। अहिड़ी तरह उन खां पोइ आहे टालपरनि 1783 खां वठी 1783 खां 1843 ताईं कंहिंजो दौरु हलियो आहे? इहो हलियो आहे टालपरनि जो दौरु हलियो आहे 1783 खां वठी 1843 ताईं। हाणे टालपरनि खां पोइ जेको आहे सिंध ते कंहिं हुकूमत कई? अंग्रेज़नि। टालपरनि खां कीअं जेको आहे हुकूमत कंहिं वरिती? अंग्रेज़नि वरिती। ठीकु, हाणे द ब्रिटिश जेको आहे ब्रिटिश इन सिंध। वरी उन खां पोइ जेको आहे न ब्रिटिश जेकी सिंध में आई 1843 खां 1947 ताईं। हाणे इन खां जेको आहे न ब्रिटिश कीअं आई? सभ खां पहिरियां हिननि छा कयो? ब्रिटिश वारनि इन्हनि जेको आहे न किथे हमलो कयो? सेंटर ऑफ कराची ते हमलो कयो। ठीकु आहे, टालपरनि खां कराची खसियो 1839 में। ही 1839 में कराची खसियईं। उन खां पोइ हिननि जी जेके टालपरनि जी जेके ब्रिटिश जी वार थी वॾी, जंहिंमें जेको आहे न ब्रिटिश खे वॾी कामयाबी आई। ऐं इन्हनि जेको आहे न दौर में जेको आहे सिंध जेको आहे न पार्ट थी वियो बम्बई जो। इहो अॼु को जेको आहे न टॉपिक, ऐं इनखे थोरो ओवरव्यू कयूंसि, भला थोरो ॾिसूं था ओवरव्यू इनखे कयूंसि। जेको आहे 712 सिंध ते मोहम्मद बिन कासिम हजाज बिन यूसुफ मोकिलियो पंहिंजे भाइटे मोहम्मद जा जेके आहिनि जेके चोरी थी विया उहो वापसि न पियो करे। उन त हुन माना जेको आहे हिन ते हमिलो कयो। हजाज बिन यूसुफ पंहिंजे भाइटे मोहम्मद बिन कासिम 711 में दीबाल ते आयो ऐं 712 में हिन हमलो कयो ऐं सिंध फतह कई। उन खां पोइ केरु आया? गज़नवी आया। गज़नवी कथक 1026 खां 1025 ताईं हलिया। सूमरा 1050 खां 1350 ताईं सिंध ते हुकूमत कई। उन खां पोइ आया समा 1355 खां 1520 ताईं समा हलिया। वरी अहिड़ी तरह 1520 खां 1591 ताईं केरु हलिया? डिफरेंट टाइप ऑफ रूलर जेके आहे सिंध ते आया। वरी उन खां पोइ मुग़ल कॾहिं आया? 1591 खां 1701 ताईं मुग़ल आया। अहिड़ी तरह पोइ कलोड़ा आया। कलोड़ा कॾहिं खां? 1701 खां 1783 ताईं कलोड़ा आया। ठीकु आहे, कलोड़नि जो मेन पर जेको कैपिटल ठाहियो सिंध खे। अहिड़ी तरह टालपर 1783 खां 1843 में टालपरनि जी हुकूमत आई। उन खां पोइ जेको आहे टालपरनि खां कंहिं खसी? ब्रिटिश खसी। ब्रिटिश हिन जेको आहे हिन ते जेको आहे न जंग थी वॾी, जंहिंमें टालपरनि खे हारायो ब्रिटिश ऐं ब्रिटिश कटी 1843 खां 1947 ताईं इन्हनि जी ही हुकूमत हली। उमेदु आहे तव्हांखे जेको लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे लेक्चर पसंदि आयो आहे त लाइक ऐं कमेंट में तव्हांखे मूंखे ॿुधाईंदो। जेके का सम्झ में न आई या हिन में को सुवाल हुजे त तव्हां कमेंट में करे सघो था। थैंक्स, हैव अ नाइस डे।